चंबड़ जी अवाम मनशियात फरोशन जे रहम करम ते अपडेट कयूं पिया के चंबड़ खां जिते HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर सोडो खोसो मुताबिक चंबड़ लगोट नज़र रिंद में मनशियात जो सरेआम विकिरो मुनवरन जी मैनपुरी एजाज उमरानी जी सफ़ीना खालिद उर्फ खालू चरस ऐं कच्चो शराब ठाहे विकिरण में मुलविस चंबड़ थाने जे अदगोट नज़र खान में मुनवर रिंद ऐं खालू रिंद नौजवान नस्ल खे तबाह करण में का कसर नाहे छॾी जॾहिं गोट नज़र रिंद जे नौजवाननि ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारियो त खेनि चंबड़ पुलिस हथां मनशियात फरोश मुनवर रिंद ऐं खालू रिंद कूड़ा केस दाख़िल कराया ॻोठाणनि ॿुधायो ताल के चंबड़ में असांजे ॻोठ अंदर मनशियात जो अॾो सरेआम हलंदड़ आहे पर SHO चंबड़ वॾी रिश्वत वठी मनशियात फरोशनि खे मनशियात हलाइण जी इजाज़त ॾेई छॾी आहे हिननि SSP टंडो अलायार खां फौरी नोटिस वठण जो मुतालबो कयो। ॻोठ नज़र रिंद में मनशियात सरेआम हली रही है। ठरो हलाईंदड़ ऐं चर्स हलाईंदड़ खालू रिंद ॻोठ में सरेआम जो मनशियात हलाए रहिया आहिनि। असांजी अपील आहे सिंध हुकूमत के त जल्द सां जल्द कदम खयो वञे ऐं असांखे नशे खां बचायो वञे। ऐं खालू रिंद मूंखे चालान कराए छॾियो, वरी मूंखे हिननि मां डपु आहे त मूंखे केॾी महिल बि चालान कराए छॾंदा, कूड़ियूं फायरिंग करे मूंखे चालान कराए छॾी। मुंहिंजो नालो हाजी अथव, ॻोठ नज़र रिंद राशू आहियां, देह तराडीअ मंझि तालुको चंबड़ मंझि। असां सां ज़ुल्म आहे, मनशियात असांजे ॻोठ में एतिरी पई हले जो अंदाज़ खां ॿाहिरि असां नंढड़ा मासूम ॿार पई हिन मंझि मुतासिर थी विया आहिनि। हलिया महिरबानी करे जेको तो असांजे ॻोठ मां मनशियात ख़तमु कई वञे। चर्स आफ़ीम धड़ाधड़ पियो हले, ठरो पियो हले, शराब कच्चो जे मंझि माण्हू वेठे मरी बि विया आहिनि। हलिया उहा दुनिया खे ख़बर आहे, केरु बि ॻोठ अची पुछा करे को ज़ाती ऑफिसर चंबड़ पुलिस कुझु बि नथी करे। महिरबानी करे असां इहो जेको आहे वॾे ऑफिसर असांजो अर्ज़ु आहे DIG हैदराबाद खे त असां त इहा महिरबानी करे वञे असांजो जेको तो मनशियात ॻोठ मां ख़तमु कराए। ऐं इहा ई जेका त मुंहिंजो इहो बयानु अथव, महिरबानी कराए इहो जेको करायो वञे। ऐं हीअ जेको आहे सो नशे जे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था, हिननि ते बेगुनाह जेको कूड़ियूं फायरिंग करायूं अथनि। ऐं असां जो पासे में ॻोठ आहे टोटल ओसे पासे जा ॻोठ हिते मुतासिर थिया आहिनि इन नशे जे करे। मैनपुरी सफ़ीना ऐं ठरो जेको आहे सो घर वेठे माण्हुनि खे पुॼाए था वञनि, माण्हुनि जा नसुल तबाह करे छॾिया अथनि। इहो महिरबानी करे वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त इहो यकदमि इन ते क़दम खणी सख़्त खां सख़्तु बंदि कराए वञे। HRJDO न्यूज़ ते वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।